कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। कराची जे प्रेस क्लब साम्हूं जैकमाबाद वासी कलंदर बख्श सोलंकी ऐं घर वारनि जो मुबैना फ्रॉड कंदड़नि ख़िलाफ़ क़ुर पाक खणी एहतिजाज कंदे कलंदर बख्श सोलंकी ऐं संदसि घर भाती जो चवणु हो त गाॾी खातो हैदराबाद वापडा जी एक्स इन ज़फ़र सोलंकी पोणा 3 करोड़नि जो फ्रॉड कयो आहे। कलंदर बख्श मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा जी एक्स ज़फ़र सोलंकी ऐं सरकारी मास्तर अयाज़ अहमद सुधायो गॾिजी करोड़नि जो फ्रॉड कयो आहे। एहतिजाज कंदे कलंदर बख्श ऐं संदसि घर वारनि जो चवणु हो त ज़फ़र सोलंकी ऐं अयाज़ सधायो घर ऐं मिल्कियत विकाए पैसा वरिता पर उहे वापसि करण लाइ तयार नाहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त फ्रॉड थियण सबबि हू बेघर थी विया आहिनि ऐं फाका कशी ते मजबूर थी विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त हुकूमत ऐं आला इख़्तियारूं ज़फ़र सोलंकी ऐं अयाज़ सुधायो ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारीनि।